अच्छा, इन में हिकिड़ी ॻाल्हि असांखे यादि थी अचे त रेडियो ते जेके असांजा हिन जा कंपोज़र रहिया ख़ासि तौर ते ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ या उस्ताद मोहम्मद इब्राहिम, इहे तमामु सुठा कंपोज़र रहिया पर उन्हनि जा पंहिंजा क्रेडिट्स आहिनि। जीअं हाणे मिसाल मां चवां उस्ताद इब्राहिम मोहम्मद इब्राहिम जो हिकिड़ो क्रेडिट आहे त रेडियो तां यानी सिंधी कलाम में ॾोहीड़ो ॻाइण जो शुरूआति उस्ताद मोहम्मद इब्राहिम कई आहे। अच्छा, ॾोहीड़ो न ॻाइबो हो पहिरीं, ऐं सिंधी कलाम बुनियादी तौर ते ॾोहीड़े सां हलंदो, विच में असां म्यूज़िक ॾींदा आहियूं न त सिंधी कलाम हलंदो ई ॾोहीड़े सां। ॾोहीड़ो विच में कलाम ॻाइबो, ॾोहीड़ो ॾिबो। तव्हां ॿुधो हूंदो दोस्त हो पंहिंजो हुनजो दरिया मंझारो दोस्त ॾिठोसीं लालण ॾींहुं पाइजे हलियो वियो, या हुनजो सचल साईं जो कलाम हो, विच में ॾोहीड़ा आहे। त उस्ताद जुमन इहो कमु शुरू कयो हो त मां पंहिंजो ॻायां विच में जेको म्यूज़िक जे बजाए तव्हां ॾोहीड़ो ॻाए त मायूं जेके हूंदियूं हुयूं जंहिंमें ज़िब निसार हुई, ज़रीना बि हूंदी हुई, रुबीना बि हूंदी हुई, इहे सभु रुबीना उस्ताद इब्राहिम जी शागिर्दाणी हुई। अच्छा, त इहे बि सभु हुन सां गॾु ॻाईंदियूं हुयूं हुनजे उस्ताद जुमन सां। त उन असर जे करे जेको कंपोज़िशन जो जेको मुंहिंजो अंदाज़ु आहे, ऐं इतफ़ाक़ सां वरी इहो अंदाज़ु जीअं मोहम्मद जुमन खे ॻाइण वारा घटि आहिनि, तीअं बेदिल मसरूर जी कंपोज़िशन खे ॻाइण वारा बि घटि आहिनि। हाणे उन जो सबबु छा आहे त उस्ताद जुमन जूं धुनूं जेके आहिनि उहे पकियूं पुख़्तियूं आहिनि, ऐं बेदिल मसरूर जूं धुनूं बि मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे विच में जेके आहिनि उहे आहिनि आसान तरीन यादि करण वारी धुन जेका आहे उहा उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी आहे। त तव्हां ॾिसंदो त सॼी सिंध में हिन महिल जेकॾहिं गायकी जो अंदाज़ु हले थो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो थो हले। हाणे सभु उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे फॉलो करे सघनि था, हू उस्ताद जुमन खे फॉलो नथा करे सघनि। इश्क हाणे कजे कंहिंसां हुमेरा ॻाए सघे थी छाकाणि त हुन सिखियो आहे। हाणे आम ॻाइणु हुनखे इश्क हाणे कजे कंहिंसां जान जो जाना न रहियो नथो ॻाए सघे कोई, छाकाणि त ॾाढो मुश्किल आहे। अहिड़े नमूने वञो कमलियो वञो बेदिल मसरूर जो आम माण्हू ॻाइनि ई कोन था, हू माण्हुनि खे रुॻो मांडो ई या पसंदि आहे छाकाणि त सिधो सिधो आहे। अहिड़े नमूने सां ॿियनि जिन कंपोज़रनि ॻायूं आहिनि धुनूं ठाहियूं आहिनि उहे सभु सिधी सिधियूं लसी लसियूं आहिनि। मूंखे पंहिंजो प्यारो नसीर मिर्ज़ा चवंदो आहे दादा तव्हां हिन दौर में पंहिंजे म्यूज़िक खे हिकिड़ो लाड़ो ॾिनो आहे। मुंहिंजो यकीननि मूं लाड़ो ॾिनो आहे पर मां उहो क्लेम नथो कयां, उहो ईंदड़ वक़्तु क्लेम कंदो। इन हिसाब सां जेका म्यूज़िक जो जेको कमु आहे उहो हिन महिल बि जॾहिं जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त अयाज़ खे ॻाइण जो जेको अंदाज़ु हुजणु खपे, छाकाणि त अयाज़ पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शाइरु आहे, हू अवाम में अञा शामिल ई न थियो आहे। जीअं रूहानी बातनी तौर ते माण्हू असांजा सूफ़ी फ़क़ीर जिन खे मीडिया जी ज़रूरत ई कान्हे, उनखे आम माण्हू ॻाईंदा था वञनि, गलियां प्रेम नगर जीअं हज़रत इश्क घुमायूं, जोगी रमज़ान आहियूं, ॻोल्हि ॿेलियुनि में ॻाईंदा था वञनि, उन्हनि खे रेडियो ते ॻाइण जी या टीवीअ ते ॻाइण जी ज़रूरत कान्हे, परवाह ई कान्हे। पाण अयाज़ रखियो कराची जा ॾींहं रातियूं में, हा हा, त हीअ जेको कंडीअ न सिंगरी जेको सरमद ॻायो ज़ुल्म कयो अथई त ईअं बि थियो आहे त असांजे अयाज़ खे ॻाइण जे लाइ उन जो ॻाइण जो अंदाज़ु ॿियो हुजणु खपे, शाह लतीफ़ खे ॻाइण जो अंदाज़ु ॿियो हुजणु खपे, सचल खे अंदाज़ जो ॻाइणु ॿियो हुजणु खपे। इहा डिफरेंशिएशन जेका आहे असां वटि कान्हे। म्यूज़िक जो इहो जेको आहे अंदाज़ु इहो माण्हू पैसे कमाइण जे लाइ ज़रूरु कनि था, ॻाइनि था, पर हू उन ख़्याल खां नथा ॻाइनि त असांखे अवाम में सुजाॻी आणणी आहे, अवाम खे बेदार करिणो आहे, अवाम जे शहर ज़हन खे बाशऊर करिणो आहे। छो त हाणे जॾहिं बाबा साईं जो किताब मां ही ट्रांसलेशन थियल राग जी शरई हसियत जॾहिं मां कापी पे कयुमि, तव्हां यकीन कयो त खोड़ क़िस्म जी शाइरी फज़ूल आहे, जेको शरई तौर ते मना थियल आहे उहा बि शाइरी असां वटि ॻाइजे थी। हाणे आशिक़ मजबूर आहे केॾो बि खणी कंदार हुजे, इन क़िस्म जी आमियाना शाइरी आहे, अहिड़ी क़िस्म जी बाज़ारी शाइरी जी मना थियल आहे, ऐं उहा मना थियल शाइरी हाणे घणी पई हले। उहा शाइरी जेका अवाम खे सुजाॻ करे, जेका अवाम खे बेदार करे, जेका अवाम जे उन्हनि जज़्बनि खे उभारे। हिकिड़ी जाइ ते इहो बि मूं पढ़ियो त जेकॾहिं जंग जूं हालतूं न आहिनि त जंग लाइ कयल शाइरीअ खे न ॻाइजे ऐं माण्हुनि खे अजायो जंग ते न उभारिजे, पर जेकॾहिं जंग जूं हालतूं आहिनि त जंग जा शेर ॻाइजनि त जीअं माण्हू जंग लाइ तयारु थियनि। यानी हीअ आहे कमु क़ौमी क़िस्म जे नफ़सियाती मयज़ हुजनि न के त उन्हनि खे ॾिसी करे हा न, उहा सुजाॻी ज़रूरी आहे जेका उन वक़्त जी ज़रूरत आहे। हाणे हिन वक़्त जी जेका ज़रूरत आहे उन में इन शाइरीअ जी ॻाइण जी ज़रूरत ई कान्हे। शाइरी उन शाइरी जी ॻाइण जी ज़रूरत आहे जंहिंमें अवाम खे वजद अचे, अवाम खे कैफ़ियत तारी थिए, अवाम खे उहो क़ौमी जज़्बो पैदा थिए, अवाम जा जेके ॾुख दर्द आहिनि उन्हनि जे लाइ उनमें शऊर पैदा थिए। इन क़िस्म जी शाइरी जी ज़रूरत आहे, माना समाजी तब्दीलीअ जे लाइ, ऐं म्यूज़िक बि इन जी ज़रूरत आहे। म्यूज़िक में हिन महिल जेकॾहिं असां चऊं था उस्ताद मंज़ूर अली ख़ान इंतिहाई अलाह साईं बख़्शे हिनखे, हू तमामु वॾो सुठो ॻाइणो हो, वॾो गवैयो हो ऐं तमामु लाइक़ु हिकिड़ो माण्हू हो, तमामु हिकिड़ो यानी चओ त बादशाह क़िस्म जी तबियत जो माण्हू हो, ऐं जंहिं ख़ैर ख़िरात कया पंहिंजे ॻाइण में, सभिनी खे सेखारियो, सभिनी खे सम्झायो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो शागिर्दु ख़ासि उस्ताद लाड़काणे में जेको रहंदो दायो
नालो हाणे मूंखे नथो अचे हुनजो, गुलज़ार अली ख़ान। गुलज़ार अली ख़ान बि हुनजो शागिर्दु रहियो, हुन माण्हुनि खे सेखारियो, माण्हुनि खे ॾिनो। हाणे जा जेके माण्हू आहिनि उहे माण्हुनि खे ॾियनि कोन था, सेखारनि बि कोन था, ऐं वरी उहो कलाम बि नथा ॻाइनि जेको माण्हुनि जी तबियतुनि खे उभारे या तसौफ़ जे रूहानी कलबी ज़िक्र खे उभारे। हाणे हीउ सिर्फ़ु कलाम आहे 4 पैसा कमाइण जे लाइ, ऐं रोशनियूं आहिनि, रंग आहिनि, ख़ुशबू आहिनि, कपिड़ा आहिनि, ज़ाइफ़ूं आहिनि, माण्हू ताड़ियूं वॼाइनि था, रोशनियूं हलनि थियूं, कलाम हले थो। उन जे करे हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल 10-15 सालनि में बिदिल मसरूर जो कलाम नथो हले, या उहो नथो ॻायो वञे, उहो या उन खे नथो घुरायो वञे। सबबु उन जो इहो आहे त इन क़िस्म जे सुजाॻीअ वारे कलाम जी हिन समाज खे हाणे ज़रूरत ई न रही आहे। हाणे ॼण समाज खे हिकिड़ी तमामु आमियाना तफ़रीह जी ज़रूरत रही आहे, ऐं मामूली क़िस्म जी तफ़रीह जी ज़रूरत रही आहे। मामूली क़िस्म जी हिकिड़ी रंगनि ऐं रोशनियुनि जे अंदरि हिकिड़ी का ॻाल्हि हुजे, ऐं दर्द जी ॾुख जी उन जे करे म्यूज़िक जो इहो कमु जेको मिसाल मूं 250-300 कमु कया, धुनूं ठाहियूं, या ख़ुदि शाहिद भुट्टो हो असांजे शहर जो, उन बि हिन म्यूज़िक में शौरी तौर ते कमु कयो, ऐं शौरी मौसीक़ी कई, शौरी सुजाॻी लाइ कमु आंदो हुनखे। उन जो बि इहो ई वीचारे जो हिसाबु आहे जो हाणे उहो टीवीअ ते कंपोज़र जे तौर ते कमु करे थो। ॿाहिरियों माहौल अहिड़ो आहे ई कोन जेको हुन खां को कमु वठी सघे, या ख़ुदि कल्चर डिपार्टमेंट या का ॿी डिपार्टमेंट हिन खां कमु वठी सघे। न मां त जेकॾहिं प्रोफेशनल कमु नथो करे सघां त शाहिद भुट्टो करे सघे थो। उहो शाहिद भुट्टे खां इहो कमु वरितो वञे त बाशऊर करण जे लाइ कहिड़ो कलाम आहे ऐं उनजी छा धुनूं हुजणु खपनि, ऐं उन्हनि खे इहे जेके मीडिया वारा आहिनि या असांजा सिंधाला जी आहे, कल्चर डिपार्टमेंट आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे, इन्हनि खे घुरिजे त इहे शाहिद भुट्टे सां वेही उन दौर जे लाइ जेका मौसीक़ी जी ज़रूरत आहे उन मौसीक़ी खे अॻिते आणनि, हीअ ज़रूरत आहे। ऐं इन ज़रूरत खां सवाइ जेकॾहिं ईंदड़ वक़्तु ईंदो त ईंदड़ वक़्त में तव्हां ॾिसंदो त मौसीक़ीअ जो मोकारो थियलु हूंदो, तमामु ख़राबु क़िस्म जी मौसीक़ी हूंदी, ऐं हिन महिल इहो असरु असांजे तसौफ़ जी मौसीक़ीअ ते पियो आहे। रूहानी क़िस्म जा जेके ॻाइण वारा आहिनि, जेके फ़क़ीर आहिनि, उहे बि हाणे फिल्मी धुन ते ॻाइणु शुरू करे। हाणे इहो नुक़सानु जेको आहे, सुभाणे अॼु असांखे ख़बर आहे त हीउ जेको फलाणी धुन ते ॻाए थो, ईंदड़ नस्ल खे कहिड़ी ख़बर पवंदी त हीउ कहिड़ी धुन ते थो ॻाए। हू त रुॻो ॿुधे थो ऐं नचे थो। हू कंडीअ न सिंगरी वारो मिसाल आहे, कंडीअ न सिंगरी मां हू ॻाए थो, माण्हू ताड़ियूं था वॼनि, नचनि था, बोछियूं था आणनि। उहो मूं वटि वीडियो पियो आहे, जॾहिं सरमत ॻाईंदो त माण्हू कीअं नचंदा, चरिया थी वेंदा। उहो माण्हुनि खे ख़बर नथी पए त कंडीअ न सिंगरी, बबर न पलड़ो, साओ न सलड़ो, शांगू न छेलड़ा, माण्हू अकेलड़ा, हिकिड़ी दुख वारी तस्वीर आहे। उन हिसाब सां या हिकिड़ो कलाम हूंदो हुनजो, घर घर में ॻोल्हियूं कंहिं शाइर जो हूंदो, मनहन छपरनि रोड़नि में, हा उन ते माण्हू मनहन छपरनि माण्हू नचंदा। अड़े भई हू तव्हां ॾिसो त माण्हुनि खे सुजाॻ करण जी शाइरीअ खे तव्हां ॿुधो, उन हिसाब सां तव्हां वजद उहो कयो, तव्हां हीअ छाजे लाइ था कयो। त हिन महिल इन मौसीक़ी जी तमामु घणी ज़रूरत आहे। मां सम्झां थो त ईअं जेकॾहिं न थियो त सकावत खाते जो जेको कमु आहे उहो इहो इन में ई कमु आहे त ऑफिसर कहिड़ा रखिजनि, कहिड़ा बदिलाइजनि, बसि, ऐं कहिड़ो फंक्शन कहिड़ो कजे, छा लतीफ़ ते छा कजे। ख़ुदि मां चवां थो छा लतीफ़ जे हिन ते रागाज़ जेके दास्तान आहिनि उन्हनि ते कॾहिं टेबलो बि पेश न कयो आहे, उन्हनि खे ख़्यालु ई न आयो आहे त भई शाह लतीफ़ जा जेके दास्तान आहिनि, असांजा जेके डायरामा ठाहिया आहिनि, उन में जेके असां शाह लतीफ़ जी इहे सुरमियुनि जा तस्वीरूं ठाहियूं आहिनि, राय ॾियाच लॻल आहे साईं, हुन में उहो पंहिंजो सुहिणी ससु, इहे सभिनी जा बुत ठहियल आहिनि। ठीकु आहे, त तव्हां हुनजो कॾहिं टेबलो बि त कयो। कॾहिं शाह लतीफ़ जी ज़िंदगीअ ते को तव्हां को ड्रामो ठाहियो या उनजे कंहिं दास्तान ते ड्रामो ठाहे तव्हां पेश त कयो न साईं, न हुननि खे इन सां कमु ई कोन्हे। 4 ॻाइणा ॻाइनि, 4 पैसा हुननि ॾे वञनि, 4 पैसा असां ॾे अचनि, ॻाल्हि ई थोरी बसि। बाक़ी इहो उते वञी छा थो थिए, छा नथो थिए, कहिड़े नमूने जो कमु थो थिए शाह लतीफ़ ते, भई शाह लतीफ़ जो कमु आहे उन जेको कयो आहे उन खे तव्हां पेश कयो। ख़ुदि जेके उते शाह लतीफ़ ते ॻाइनि था फ़क़ीर दरगाह ते, उन्हनि जी कहिड़ी प्रमोशन थी थिए, कल्चर डिपार्टमेंट कहिड़ो उन्हनि खे प्रोमोट कयो आहे, हुननि खे कहिड़े क़िस्म जी जेका मौसीक़ी हुननि वटि आहे उन्हनि खे उन्हनि छा बाशऊर छा कयो आहे त तव्हां छा था ॻायो। कंहिंखे बि ख़बर न आहे त उहे छा था ॻाइनि, लोड़ाओ था ॻाइनि या सारंग था ॻाइनि या जेके सुहिणी था ॻाइनि या सुसी था ॻाइनि, सभु हिकु नमूने था ॻाइनि। हुननि खे कंहिं ॿुधायो कोन्हे त जेको तव्हां ॻायो था उहो उन जी फॉर्मेशन दुनिया में हाणे हीअं थी वई आहे, भई दुनिया सॼी तरक़ी करे वई आहे। हाणे म्यूज़िक खे, इहे शाह लतीफ़ जी म्यूज़िक खे दुनिया में मुतारफ़ कराइणु ज़रूरी आहे, तहरीरी तौर ते बि मुतारफ़ कराइणु ज़रूरी आहे। तव्हां हिकिड़ो कलामगार आहे, उनजी तहरीर लिखो, हिन में ही नोट्स लॻनि था ऐं हिन जी ही रिदम आहे, हेतिरा हुनजा मात्रा आहिनि, हुनजो ही रिदम आहे, तव्हां इंटरनेशनल नोटेशन में ठाहियो, दुनिया खे ॾियो। मूं इहो कमु कयो, शुरू कयो इहो कमु, त इन क़िस्म जो कमु शाह लतीफ़ जी म्यूज़िक खे ठाहे दुनिया जे अॻियां पेश करे, पोइ दोस्तनि चयो साईं अमेरिका अचो तव्हांखे दोस्तनि खे पढ़ायूं हुते।
ॼाणे मां 50-60 हज़ार रुपया भरे अमेरिका अचां पोइ अमेरिका वारनि खे ज़रूरत सिंधियुनि जी ॻाल्हि आहे सिंधियुनि खे ज़रूरत आहे त मूंखे प्रमोट कनि सही ॻाल्हि आहे बिल्कुलु मां इन लाइ थोरी थो कयां त को ऐं हीउ जेको कमु आहे उहो सिंधियुनि खे कम में न ईंदो शाह लतीफ़ जी म्यूज़िक इंटरनेशनल कमु आहे इंटरनेशनल शाह लतीफ़ जे इन ॻाल्हि खे जेकॾहिं ठाहिबो त इंटरनेशनली कमु ईंदो दुनिया खे ख़बर पवंदी त आ राणा हर राति तुंहिंजे चांगे खे चंदन चाढ़ियां छा यार हुनजी धुन आहे दुनिया वारा हैरान थी वेंदा जेकॾहिं हुननि खे हिन जो नोटेशन मिली वञे न त मां सम्झां थो त इहे पोइ यानी का मोज़ार्ट ऐं बिथोवेन इहे सभु विसरी वेंदा त हुननि जेको दुनिया जो वॾो कमु कयो त चवंदा शाह लतीफ़ त दुनिया जो वॾो कमु शाह लतीफ़ करे वियो 300 साल पुराणो हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजे 3 ऑक्टेव्स कमु कंदा बेस बि आहे मिडिल बि आहे टीप बि आहे 3 आवाज़ जा कमु कंदा अञा ताईं कमु कंदा हुन ते रिसर्च कान्हे हीअ आहे म्यूज़िक जो अलमियो